जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि श्रीमद भगवत गीता जो अध्याय 3। तव्हां सभिनी खे पतो हूंदो त गीता जे अध्याय सां गॾु हुन जो महात्म बि ज़रूरु ॿुधबो आहे या पढ़बो आहे। त मां हिन खां पहले अध्याय 2 ऐं हुन जा महात्म अपलोड करे चुकी आहियां। तव्हां उहे वञी ज़रूरु ॿुधजो। ऐं तव्हां सभिनी सां हिकु रिक्वेस्ट आहे त मुंहिंजे वीडियो खे लाइक कंदा करियो ऐं पंहिंजे सिंधी भाउरनि ऐं भेनरुनि खे शेयर कयो ऐं कमेंट में ओम नमो भगवते वासुदेवाय ज़रूरु लिखंदा करियो। अचो त हाणे ॿुधूं गीता जो 3 अध्याय। अर्जुन भगत श्री कृष्ण भगवान खां पुछण लॻो, हे जनार्दन केशव, हे निर्वाण पद ऐं ब्रह्म पद सभ खां उत्तम आहे ऐं हीअ त युद्ध जो कम भयानक आहे, तंहिंमें मूंखे कीअं था जोड़ियो ऐं मिलियल वचन चई मुंहिंजे बुद्धीअ खे था मोड़ियो। काथे निर्वाण पद, काथे युद्ध करण, तंहिंमां हिकु ॻाल्हि पक करे चओ जंहिंमें मुंहिंजो कल्याण थिए। ईअं अर्जुन जा वचन ॿुधी श्री कृष्ण भगवान चवण लॻो। श्री भगवान वाच, हे पापन खां रहत अर्जुन, पहिरियां ई जो मूं पुरुषनि खे ज्ञान योग चयो आहे, यानी योग में जुड़ी रहण, सो ही कर्म जोगिन जे लाइ योग्य चया अथम। हे अर्जुन, जेको चङा कर्म छॾे वेहे ऐं तंहिंखे न करे ऐं चवे त मां कर्मनि खां छुटल आहियां, सन्यासी आहियां, से पुरुष भुली था चवनि न इहे हिन कर्मी आहिनि, न इहे निह कर्मी आहिनि। जेको भी देवधारी आहे सो माता जे गर्भ खां वठी मरण ताईं सदाई कर्म कंदड़ आहे, कर्मनि खां छुटल कॾहिं बि न आहे। हीअ माया जी रचल देह माया जे वस आहे। हे अर्जुन, हाणे जोगी जे आहिनि बैरागी तंजी ॻाल्हि ॿुध। से कहिड़ा आहिनि जो ॿाहिरियूं इंद्रियूं ॾेखारे लाइ पलथी मारे रोकींदा आहिनि ऐं मन करे इंद्रियुनि जे भोग जी इच्छा कंदा आहिनि त कुझु मिले त खाइजे पहिरिजे। अहिड़ा जोगी पाखंडी आहिनि ऐं तनखां चङा से कहिड़ा आहिनि सो ॿाहिरि जे इंद्रियुनि करे कर्म कंदा आहिनि पर मन जो निश्चल चित मामे रखंदा आहिनि। सो शिरोमणि आहिनि, सो श्रेष्ठ आहिनि। हे अर्जुन, कर्म न करे तूं खत्री आहीं, युद्ध करण तुंहिंजो धर्म आहे। तूं इंद्रियुनि करे युद्ध कर ऐं मन जो निश्चल चित मुंह में रख। कर्म करण खां सवाइ देह बि न रुकंदी। ॿियो मां तोखे छा चवां। श्लोक। जगन्नाथ नमित कर्म सो निह कर्म निर्बंधन, लोक कर मोह न संदेह, जन्म जन्म भव भोगते। हे अर्जुन, जगत रूप भगवान सो मूं आहियां, सो मुखां जुदा थी कर्म करे थो, जो मुखां जुदा थी कर्म करे थो सो बंधन में पवे थो। तंहिं करे हे कुंती नंदन, मुंहिंजी आज्ञा मञे तूं कर्म कर ऐं फल जी इच्छा न कर। जे पुरुष जग जे सुधारे वास्ते भगवान जी पूजा कंदा आहिनि तन जा लक्षण ॿुध। हे अर्जुन, जॾहिं ब्रह्मा हिन संसार खे उत्पत कयो तॾहिं सारो जगत कर्मनि मूं रचियईं ऐं जगत जी सामग्री भी पैदा कयईं। ब्रह्मा मानुषनि खे हीअ भी आज्ञा ॾिनी, हे मानुष, हिन जग जे सामग्रीअ करे जग जे मालिक भगवान जो भजन करियो ऐं तंहिंजी पूजा करियो ऐं भगवान जा साखी अंग जेके देवता आहिनि तन जी भी पूजा करियो ऐं जा तव्हां आशा कंदव हुन आशा जो मन घुरियो फल देवता ॾींदा। सो मानुष देवताउनि जी पूजा करण लॻा, सो मानुषनि जो कल्याण देवताउनि मां आहे। श्लोक। जोय भजन करहि प्राणी, लाय पूजा देवता, ते मुक्ते सगल पावही, एह वचन सब कर्म कर।
अन्न होई पूजा करह भोजन, तेई मानत ताप करह। खोड़ बाड़ी जीय मित्रक, ते पाप अह जोगत। हे अर्जुन, देवता मानुष्य खे मन घुरियो फल ॾियण जा समर्थ आहिनि। सो देवताउनि जो कल्याण मानुष्यनि मां आहे, मानुष्यनि जो कल्याण देवताउनि मां आहे। जे मानुष्य देवताउनि जे निमित ॾियण खां सवाइ भोजन था कनि, से देवताउनि जा चोर आहिनि। सो माखे भोग लॻाए, जो माखे भोग लॻाए मुंहिंजो प्रसाद यानी भोजन करे थो, सो सभिनी उपादन खां मुक्त रूप आहे। जंहिं जीव मुंहिंजो नालो वठण खां सवाइ भोजन खाधो, सो जीव सभिनी पापनि खे भोगींदो। से कहिड़ा पाप आहिनि सो ॿुध। जेके जीव खेती करण करे ऐं जंड पीहण करे, ॿुहारी पाइण, सुम्हण, पंधु करण ऐं चुल्हे ते रोटी पचाइण वक़्तु या रसोई खाइण वक़्तु हिननि वक़्तनि में घात थिया आहिनि, तन जो पाप तंहिंजे सिर ते थींदो ऐं भोजन करे हे पाप तंहिंखे लॻंदो। हे अर्जुन, हाणे परमेश्वर जे सुमरण करे जो कल्याण थींदो आहे सो ॿुध। जेके शरीरनि वारा भूत प्राणी आहिनि, तन जी उत्पत्ति उन मां ई आहे। पहिरियां ई मानुष्य अन्न ई खाईंदा आहिनि, तन खे बीरज थींदो आहे। स्त्री पुरुष जे संग सां रक्त ऐं बीरज जे मिलण करे ही शरीर उत्पत्ति थींदो आहे। अहिड़ीअ तरह अन्न मां हीअ देह पैदा थींदी आहे ऐं अन्न जी उत्पत्ति बरसात करे थींदी आहे ऐं बरसात जी उत्पत्ति यज्ञ करण करे थींदी आहे। जग कर्मनि करे थींदो आहे, जग कर्मनि करे थींदो आहे ऐं जग करण जी रीति वेदनि मां ॼाती वेंदी आहे ऐं वेद पार ब्रह्म विष्णुअ मां पैदा थिया आहिनि। तंहिं करे व्यापी जो आहे पार ब्रह्म सो नित्य आहे ऐं पूजा करण जोग आहे। तंहिंजे पूजण करे संसार जो कल्याण थींदो आहे। जो अहिड़े कल्याण रूप पार ब्रह्म खे पूजे नथो ऐं पंहिंजे इंद्रियुनि लाइ रसोई थो करे, तन खे जीअण तन जो जीअण निष्फल आहे। हाणे जंहिंजी प्रीति आत्मा सां लॻी आहे, से आत्मा जे लाभ पाइण जोगा आहिनि, से आत्मा जे लाभ खे पाए भरपूर आहिनि। तन खे कंहिं खोटे कन्ये कर्म करण करे फल न आहे, न पाप पुण्य आहे। जे जीव आत्मा जे लाभ पाइण वारा आहिनि, तन खे संसार जे मानुषनि सां को प्रयोजन न रहियो आहे। हाणे अर्जुन, कर्म वरी थो चवां सो ॿुध। जे चङा कर्म स्नान जहिड़ा आहिनि, से कर्म न त्यागजनि। जो सत्य कर्म करे ऐं फल जी इच्छा न रखे, सो पुरुष इन्हीअ सत्य कर्म जे रस्ते पार ब्रह्म खे पाईंदो आहे। हे अर्जुन, चङा कर्म जे आहिनि। सत्य कर्म स्नान खां वठी हुननि सत्य कर्मनि करे राजा जनक देह खां मुक्त रूप थियो ऐं ॿिया आदि खां वठी घणा मनुष्य सिद्ध अवस्था खे प्राप्त थिया आहिनि। तन खे ॾिसी उहे ई कर्म ॿिया माण्हू बि कंदा आहिनि। उन्हीअ करण करे से देह हूंदे मुक्तिअ खे प्राप्त थिया आहिनि। तॾहिं बि तन सत्य कर्म न त्याॻा ऐं जे सत्य कर्म त्याग कंदा आहिनि, तन लोकनि जा कर्म सभु भ्रष्ट थींदा। से मानुष्य पशुनि पखियुनि जे जूण वांगुरु चइबा। हिननि इन्हीअ करे महात्मा चङा कर्म कंदा रहंदा आहिनि। हे अर्जुन, माखे ॾिस, जो टिनी लोकनि में माखे कर्म करण जो प्रयोजन न आहे। जे मां सभु चङा कर्म ई कंदुसि, तॾहिं माखे बि कुझु पुण्य न थींदो ऐं न करण करे कुझु पाप न थींदो।
मां माण्हुनि जे कल्याण वास्ते सनानु संध्या गायत्री तर्पण कंदो आहियां ऐं ब्राह्मण गऊ माता पिता जी सेवा कंदो आहियां ऐं ॿिया बि चङा कर्म कंदो आहियां। माण्हुनि खे सत्य कर्म सेखारण निमित कंदो आहियां। जे आलस करे सत्य कर्मनि जो त्याग करे विया त मांखे ॾिसी सभु मानुष्य सत्य कर्मनि खे त्यागे वेंदा। हे अर्जुन, जंहिं रस्ते मां हलां थो तंहिं रस्ते सभु मानुष्य मांखे ॾिसी हलनि था। ऐं जे तूं चवें लोकनि जे निमित कर्मनि जो जंजाल छो थो करे ऐं लोकनि सां तुंहिंजो छा प्रयोजन आहे, तंहिंजो उत्तर ॿुध। हे मानुष्य नारायण जी मूरत आहे, तॾहिं हे सभु कर्म पशुनि वांगुरु थी वञनि, पोइ त पंहिंजे प्रजा जी हावी थियण करे पंहिंजी बि हावी थींदी। उन्हीअ निमित पंहिंजे प्रजा जे कल्याण करण करे मां सत्य कर्म कंदो आहियां। ॿियो मुंहिंजो प्रयोजन कोन आहे। तंहिं कारण हे अर्जुन, जो कोई ज्ञानवान पुरुष हुजे सो सिद्ध अवस्था खे बि प्राप्त थो थिए। तॾहिं बि हुनखे घुर्जे त लोकनि जे निमित सत्य कर्मनि जो त्याग न करे ऐं पंहिंजे शुद्ध बुद्धीअ खे प्राप्त थियण जो लोकनि खे भेद न ॾे ऐं लोकनि खे इहो बि न चवे जो सत्य कर्म करण कुझु न आहिनि ऐं सत्य कर्मनि जी निंदा बि न करे, छो त लोक सिद्ध अवस्था खे प्राप्त थिया आहिनि। जे सत्य कर्म जो त्याग कंदो त कर्म भ्रष्ट थी वेंदा। तंहिं करे जेके जीव सिद्ध अवस्था खे प्राप्त थिया आहिनि उहे पुरुष संसारी लोकनि खे सत्य कर्मनि खां भ्रष्ट न कनि। इहा मुंहिंजी आज्ञा आहे, सो सिद्ध खे बि सत्य कर्म करणु घुर्जनि। हाणे अर्जुन ॿियो ॿुध। जन लोकनि खां चङा बुरा कर्म थींदा आहिनि, तंहिंजी देह इंद्रियनि मन माया जे प्रकृतिअ मां उत्पत थी आहे ऐं माया बि उहा ई आहे जो अहंकार जे बुद्धीअ करे मानुष्य मूढ़ थियो आहे। तन मानुष्यनि जो आत्मा अहंकार करे मोह कंदो आहे त हीअ कर्म मूं कया। हे महाभाव अर्जुन, हिननि गुणनि ऐं कर्मनि जो तत्व मूंखां ॿुध। जंहिं देह इंद्रियनि जो जहिड़ो स्वभाव आहे तहिड़ो कार्य तनखां थींदो आहे ऐं आत्मा साखी चेतन आहे ऐं करतो आहे ऐं गुणनि में वर्तजी रहियो आहे। एतिरो समझी हे अर्जुन, तूं जुदा थी रहो। हाणे अर्जुन तूं ॿियो ॿुध। सलोक। भाव अभावे कर्म कर, हर हर प्रभु चित, अशन शेत व्यापे नहीं, कारण करते कीत। आत्म है सर्ब में, घट घट भोगे आप, सब में अधिकारी प्रभु, तिसही को तू जाप। मन राख चरणा बिंद, त्यागे आशा रीत। हे अचंत पेखऊ दरस, निहबासन प्रभु कीत। चरण कमल मन में बसे, इच्छा प्रभु न कोई। चिंता ममता त्याग कर, बुद्धि सफल होए। इह मार्ग तुझको कहूँ, सुनो हित चित लाए। प्रीत भाव कर्म ही बसे, दुख पाप सब जाए। जो इह कथा माने नहीं, निंदक द्वितीया जान। ते अज्ञानी अंध सत, बांधे करत कमान। हे अर्जुन, तू सब पंहिंजा कर्म मांखे अर्पण कर। जेतिरा देहधारी आत्मा राम आहिनि, तन जो ठाकुर मां आहियां
इन्हीअ ई सबब करे मुंहिंजो नालो आध्यात्म आहे। सभिनी आत्माउनि जो अधिकारी मां विश्व रूप आहियां। सो तूं अहिड़ो मन जो निश्चल चित मां में रख ऐं आशा कंहिं फल जी न कर ऐं चिंता ममता खे त्यागे करे जिद कर। हे रस्तो मां तोखे चयो आहे, सो श्रद्धा सहित मन में रख, पोइ संसन का राहत थी अचे मिलंदे। ऐं जेके जीव हिन मुंहिंजे रस्ते खे न मञींदा आहिनि से निंदक अंधा अज्ञानी आहिनि। हाणे अर्जुन ॿियो ॿुध, जहिड़ीअ प्रकृतिअ जो जीव माया मां उत्पत थियो आहे तहिड़ो ई तंहिंखां कर्म थींदो आहे। सभई जीव प्राणी स्वभाव जे वस में आहिनि, पंहिंजे वस में न आहिनि। इहा ॻाल्हि सम्झी न कंहिंखे भलो न कंहिंखे बुरो चइजे। तोड़े कोई भलो करे या बुरो करे, सभ जो साखी थी संसार जो कौतुक ॾिसजे। इन्हीअ करे सदाई आत्म पद में लीन रहियो। हाणे अर्जुन ॿियो ॿुध, हे सुरजीत साधियल जो इंद्रियूं आहिनि, तूं इन्हनि जे भोगण लाइ न वञ। इहे हर्क शोक पैदा कंदड़ रस्ते में फुर करण वारा चोर आहिनि। तूं हिननि जे भोगण वास्ते न वञ। श्री कृष्ण भॻवान जा इहे वचन ॿुधी अर्जुन चवण लॻो। अर्जुन वाच, हे यादवनि जा पति श्री कृष्ण भॻवान उन्हीअ ॻाल्हि खे त सभई माण्हू चवंदा आहिनि जो पाप करण मां दुख थींदो आहे। सो हे प्रभु, पाप कर्म इहो मानुष कंहिंजे बल करे था कनि ऐं केरु थो कराए, सो मूंखे सम्झाए चओ। श्री भगवान वाच, हे अर्जुन, काम ऐं क्रोध ॿई रजोगुण मां उत्पत आहिनि ऐं उन्हीअ जो आहार बि घणो आहे। इहे कॾहिं तृप्त कीन थींदा आहिनि। हे पाप जो रूप आहिनि। ॿई मानुषनि खे धंधे में फासाए पाप कराईंदा आहिनि। हे ॿई मानुषनि खे फंदे में फासाए पाप कराईंदा आहिनि। अर्जुन वाच, हे भगवान, उन्हनि जो वृतांत मूंखे विस्तार सहित निर्णय करे ॿुधायो जो हिननि जो जनम कहिड़ीअ तरह थींदो आहे ऐं जनम करे वॾा कीअं आहिनि ऐं हिननि जो आत्मा केरु आहे, हिननि जो आचार ऐं कम कहिड़ा आहिनि। सो वृतांत विचार सहित चओ। हाणे हिन जो उत्तर श्री कृष्ण भॻवान थो चवे। श्री भॻवान वाच, हे अर्जुन, हीअ सुखम दुश्मन आहिनि। देह इंद्रियनि ऐं मन में हिननि जे रहण जी जाइ आहे। से सुखम रूप धारे करे देह में समाइजी था रहनि। हीअ त मां उन्हनि जे रहण जी जाइ चई आहे। हाणे हिननि जी उत्पत्ति ॿुध। चङनि सवादनि खाइण करे ऐं चङीअ सुगंधीअ सिंघण करे ऐं चङा कपिड़ा पाइण करे काम जी उत्पत्ति थींदी आहे। हाणे क्रोध जी उत्पत्ति ॿुध। अहंकार ऐं अभिमान करण यानी को बि मुंहिंजे बराबरि न आहे। इन्हीअ मां क्रोध जी उत्पत्ति थींदी आहे। हे अर्जुन, हे वॾा दुश्मन आहिनि। हाणे तूं हिननि जा करतूत ॿुध। पहिरियां ई हर्ख ऐं प्रसन्नताईअ मां काम पैदा थो थिए, तॾहिं पंहिंजे स्त्रीअ सां संग थो करे। जॾहिं बीरज निकिरे थो तॾहिं पुरुष मोह जे बराबरि चिंतावान सुम्ही सथल थी थो पवे। इहो पंहिंजे स्त्रीअ सां संग करण जो फल आहे। वरी तंहिंमां संतान थी थिए, तंहिंखे ॾिसी तमामु घणो मोहित थो थिए। सो अज्ञान जे ओंधारे करे अंधो थी पवे थो। सो जनम मरण जो अधिकारी आहे। हीअ पंहिंजे स्त्रीअ जे संग करण जो फल आहे। जेकॾहिं पर स्त्रीअ सां संग कबो त माण्हू चवंदा त कंहिं पर स्त्रीअ सां लॻल आहे। तॾहिं बि खुआरी जे वरी पकड़जी राजा जे हथ में आयो त राजा उनखे ॾंड विझंदो ऐं माल ज़ब्त कंदो या क़ैद कंदो। हीअ त फ़क़ति राजा ई ॾंड भोगणो आहे,
पर परलोक जी सजा बि भोगणी पवंदसि। जो ॼम उनखे वॾी सजा ॾींदा, जो ॼम उनखे वॾी सजा ॾींदा। हिन लोक में त ख्वार थियो, पर परलोक में बि पुछड़ो थियो। बाक़ी छा रहियो? इहे त काम जा करतूत चयमि। हे अर्जुन, हाणे क्रोध जा लक्षण ऐं करतूत ॿुध। अहंकार जे अंध में मानुष विषयनि जे वास्ते या कंहिं ॿिए कारज जे वास्ते कंहिंखे मारियो या कंहिंखे वॾो ॾुख ॾिनो, तंहिं करे बि राजा उनखे पकड़े घणो ॾंड विझंदो ऐं क़ैद कराईंदो ऐं हुनजो माल इसबाब जब्त कंदो ऐं हू परलोक में बि ॼम जी सजा भोगींदो। इहो क्रोध जा करतूत चया अथमि। हे अर्जुन, काम ऐं क्रोध ॿई भव रूप आहिनि। वरी वरी मनुष्य खे मोह में भरमाईंदा आहिनि। ॿई पाप रूप ऐं असुल नीच आहिनि। हे सदाई मानुष्य जा वझ ॻोल्हींदा रहनि था। जहिड़ीअ तरह चोर पंहिंजो समूह तकींदो रहंदो आहे जो घर जो मालिक सुम्हे त धन हथ करियां, अहिड़ीअ तरह समय जा वझ तकींदा रहंदा आहिनि। ऐं रजो गुण मां उत्पत हिननि जी आहे ऐं आत्मा जे भुलण करे सावधान आहिनि। मानुष्यनि में ही ॿई फसाद कराइण वारा आहिनि। जीअं मुंहिंजे ॼाण जो ज्ञान उन्हनि लटियो आहे सो ॿुध। जीअं धुएं करे अग्नि लटिजी वेंदी आहे, जीअं पर्दे में लपेटियल ॿार ॼमंदो आहे, अहिड़ीअ तरह हिननि ॿिन्ही मुंहिंजो ज्ञान लटियो आहे ऐं नित हे ज्ञान जा वेरी आहिनि। हे कुंती नंदन, ही ॿई काम ऐं क्रोध जे काम ऐं मद जे ढव करे कॾहिं बि ढावा कीन रहंदा आहिनि। पाप रूप आहिनि ऐं इंद्रियनि ऐं मन बुद्धि इन्हनि में काम जो वासो आहे। इंद्रियनि खे वस करे मानुष्य खे मोहित कंदा आहिनि। इन्हीअ करे हे अर्जुन, इंद्रियनि खां वठी मन बुद्धि चित्त खे वस कर। इहे पाप रूप आहिनि, ज्ञान ऐं अज्ञान खे नाश करण वारा आहिनि। हाणे जंहिं प्रकार इंद्रियूं जीतियूं वञनि सो ॿुध। हीअ देह ॼण आहे, हिन में जो इंद्रियूं चेतन रूप आहिनि से इंद्रियूं मन करे सुरजीत आहिनि। हिन खां परे बुद्धि आहे, बुद्धीअ खां परे आत्मा आहे। सो तूं बुद्धीअ सां मिली तंहिं आत्मा जे ज्ञान सां जुड़ी रहो। हे अर्जुन, इन्हीअ में स्वरूप वॾे बल वारो थींदो। तंहिंमें तूं पंहिंजे बल करे महादुष्ट काम क्रोध खे मारे इंद्रियूं वस कर, मुक्तिअ खे प्राप्त थी। इंद्रियूं वस करे मुक्तिअ खे प्राप्त थियो। इति श्री भगवत गीता श्री कृष्ण अर्जुन संवादे 3 अध्याय संन्यास योग नाले संपूर्ण थियो। सभई प्रेम सां चओ श्री कृष्ण भगवान जी जय।